अधे हेदर नुक़सान त कयो आहे, घर ई कोन थो अचे। अलाह ॼाणे अलाए किथे तो उते ठोकरूं खाईंदो। जेकॾहिं ईअं ई ॿार रुलंदो रहियो न त वरी कंहिं दुश्मन जे वर चढ़ी वेंदो। ॿार जाबर बि उते दुला मारा हणंदो। जेकॾहिं उन्हनि जे वर चढ़ी वियो न त बुझ बुझ थी वेंदो। अधे हेदर ज़ुल्म कयो आहे ऐं पाण खे बि ज़ालमनि सां गॾु ज़ालिम करे छॾियईं ऐं कुदरत वारो बि ज़ालमनि जे हथां ज़ालमनि खे ई माराईंदो आहे। मां त दुआ कयां थी त अधे हेदर जे मथां रहम थिए, किथे ईअं न थिए तो को दुश्मन गोली न हणी छॾेसि। मञा थो त हेदर ज़ुल्म कयो आहे, पर हेदर ज़ालिम नाहे। हुन खां जेको कुझु थियो आहे इहो ख़ता में थियो आहे। ऐं सच पुछी न, जेतिरो असां था हिन वक़्तु पछतायूं न, असां खां वधीक हेदर पछताईंदो हूंदो। खाली पछताइण खां छा थींदो? ज़ुल्म करण खां पहिरियां सोचे आ न त दीनू वार जो घर अॼु आबाद हुजे हा। साईं तूं छा थो सम्झी त हिकु माउ पंहिंजे जवान पुट जो सदमो बर्दाश्त करे सघंदी? जेकॾहिं मरी न पई न त बाक़ी ज़िंदगी हू पंहिंजी चरनि वांगुरु गुज़ारींदी। सुणा साईं, ईअं त आहे। घणो ई हेदर खे सम्झाइनि त जज़्बात खां कमु न वठि, पर ज़िद जे घोड़े ते चढ़ियल उहो ई कमु कई जेको हुनखे कमु न करणो। मूंखे त चाची आमना जो ख़ौफ़ आहे। जे इहा ख़बर चाची खे पई त अधे हेदर इहो क़दम खयो आहे त चाची सां कहिड़ी हालत थींदी? अलाह कंदो चाची जे कननि ते ख़बर पवण खां अॻु मसइलो कुझु हल थी वेंदो। रब चाहियो त हेदर ख़ैर ख़ैर सां मोटी ईंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।